हिते तव्हांखे आगाह कयूं टंडवाला यार ऐं नसरपुर वासी टे नौजवान किसान मोरी में ज़हरीलो शराब वापरण सबबि फोती विया आहिनि। अहम ख़बर आहे, ज़हरीलो शराब वापरण सबबि नसरपुर जा ॿ नौजवान मोर टालपुर ऐं ॾियालो कोहली फोथिया आहिनि, जॾहिं त टंडवाला यार वासी शाहनवाज़ बलोच बि ज़हरीले शराब पीअण सबबि हयाती विञाए वेठो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, ज़हरीलो शराब वापरण सबबि 4 ॼणा अखियुनि जे नूर खां बि महिरूम थी विया आहिनि। टंडवाला यार ऐं नसरपुर वासी टे नौजवान खेसाना मोरी में ज़हरीलो शराब वापरण सबबि फोती विया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध में ज़हरीलो शराब जे रोकथाम ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ज़हरीलो शराब वापरण सबबि केतिरा ई नौजवान हयाती विञाए रहिया आहिनि। टंडवाला यार ऐं नसरपुर वासी टे नौजवान बि ज़हरीलो शराब वापरण सबबि फोथिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ज़हरीलो शराब वापरण सबबि नसरपुर जा ॿ नौजवान मोर टालपुर ऐं ॾियालो कोहली फोती विया आहिनि। तफ़सील वठंदासीं टंडवाला यार मां गुलाम रसूल नोड़ियो खां। गुलाम रसूल, आगाह कजो। जी बिल्कुलु, बिशारत टंडवाला यार में जेको आहे खेसाना मोरी में विकिरो थींदड़ ज़हरीली शराब टंडवाला यार टिनि नौजवान जूं ज़िंदगियूं वठी छॾियूं आहिनि। ज़हरीली शराब पीअण सबबि नसरपुर जे ॿिनि अलॻि अलॻि ॻोठनि जा ॿ नौजवान, जॾहिं हिकु टंडवाला यार नौजवान फोती विया आहिनि। ज़हरीली शराब पीअण सबबि नसरपुर जा ॿ नौजवान मोर टालपुर ॾियालू कोहली फोत थी विया, जॾहिं त टंडवाला यार वासी शाहनवाज़ बलोच बि ज़हरीली शराब पीअण सबबि ज़िंदगी विञाए वेठो आहे। जॾहिं त ज़हरीली शराब वापरण सबबि 4 ॼणा जेको आहे अखियुनि जो नूर विञाए वेठा आहिनि। और तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त टंडो जाम थाणे जे हद ॻोठ सोभो मंगसीअ में ज़हरीलो शराब विकिरो थियण सबबि केतिरा नौजवान पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। इन सिलसिले में DSP हेडक्वार्टर अकबर समय जो चवणु आहे त फोत थींदड़ नौजवान टंडो जाम थाणे जी हद मां शराब ख़रीद करे आया हुआ, जेकी टंडवाला यार ऐं हैदराबाद ज़िलनि जे बॉर्डर ते वेठल आहिनि। जी ठीकु आहे गुलाम रसूल, वरी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।